असांजे माण्हुनि सां वधीक नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। ये हामान ऐं फ़िरौन जी औलाद, ही ज़ालिम हुक्मरान जेके असांजे मथां आज़ाद थी बीठा आहिनि, नाज़िल थिया आहिनि, मुसलत थिया आहिनि, इन्हनि जे ग़लति कारनि जो, इन्हनि जे बदअमलनि जो, इन्हनि जे बद किरदारनि जो, इन्हनि जे ज़लालतुनि ऐं ख़बासतुनि जो कीतो इहा सॼी सिंध लोड़े रही आहे। ही ख़ुदा जो अज़ाब न आहे, ही हिननि ज़ालिमनि जी नाज़ी आहे, हिननि हुक्मराननि जी बदमाशी आहे, हिननि ज़माइदारनि जी ज़ुल्म ख़बासत आहे जे असांजे माण्हुनि खे ज़लील ऐं तबाह कयो आहे। मुस्लमाननि जो मुल्क मलाइका आहे, ब्राज़ील आहे, इंडोनेशिया आहे, जिते 6 महीना बरसातूं पवंदियूं, जिते कंहिं माण्हूअ जे घर खे वॾो ईंदो आहे, ही मुंहिंजो वतन आहे या ही निदर्शन जो वतन आहे, मुल्क जो वतन आहे, जंहिंजो को घर सलामत कोन्हे, का छत सलामत कोन्हे, कंहिं बि माण्हूअ जी इज़त सलामत कोन्हे। ज़ालिमो, ख़ुदा जो अज़ाब जेकॾहिं ग़रीबनि जे लाइ आहे, उन्हनि जे अमलनि जे नतीजे में आहे, त तव्हांजा घर 1000 दफ़ा अचणु खपंदा। तव्हां असांखां वधीक ज़ालिम आहियो, तव्हां असांखां वधीक मुतक़िदार आहियो, तव्हां असांखां वधीक असांजे मथां असांजे हक़नि जे लाइ बाग़ू जी 50 सालनि खां 70 सालनि खां अॻियां खां वठी अॼु ताईं तव्हांजा अब्बा ॾाॾा ग़ुलाम आहे, तव्हां ग़ुलाम आहियो, तव्हांजा अब्बा ॾाॾा ज़ालिम आहे ऐं तव्हां ज़ालिम आहियो। तव्हां सां गॾु जेको पीर आहे, जेको मीर आहे, जेको मुल्लो आहे, जेको बि असांखे सब्र जी तलक़ीन थो करे, जेको बि हिन अज़ाब खे, हिन तकलीफ़ खे, हिन ज़लालत खे, हिन ख़बासत खे बचा ऐं नंढ गर्ल्स प्राइमरी स्कूल चनाबाला में हलो, जिते नेकार कोन्हे को, काकूस कोन्हे को, पर्दो कोन्हे को, तव्हां जूं औरतूं ऐं ज़मीन हुक्मरान इहे जेकॾहिं हुजनि हा त असीं सम्झूं त ही ख़ुदा जो अज़ाब आहे जेको सभिनी खे लाइ आहे। ही तव्हांजो अज़ाब आहे, तव्हांजी नाहरी जो अज़ाब आहे, तव्हांजे हवाले जो अज़ाब आहे, तव्हांजे चमचनि ऐं दलालनि जो अज़ाब आहे, तव्हांजे ठेकेदारनि जो अज़ाब आहे, तव्हांजो क्रिमिनल होटलनि जो, तव्हांजो हिमायतनि जो अज़ाब आहे जेको असां सभिनी जे मथां नाज़िल थियो आहे। असीं इन बिलावल भुट्टे खां वठी गुलाम अली शाह ताईं जेके गाॾीअ जो तेल मुख़्तियार करणो था कढणो थो पवे, इन हुक्मराननि खे, असीं वज़ीरनि खे, उनजे दलालनि खे, उनजे कब्ज़ारनि खे ॿुधाइण था चाहियूं त ही सिंध जेके तव्हां एॾो ज़लील ऐं निडर करे छॾियो आहे, इहा सिंध थधी ऐं तव्हांजी ॻिचीअ में पवंदी। हिकिड़ो ॾींहुं ईंदो जंहिंमें असीं तव्हांखे हिकिड़े हिकिड़े ज़ुल्म जो हिसाब वठंदासीं, हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि जो बदिलो वठंदासीं। उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो ऐं उहा क़यामत ज़रूरु थींदी जंहिं क़यामत में मज़लूम उथंदा ऐं मज़लूम तव्हांखे हिक हिक शइ जो हिसाब वठंदा। असीं नसीराबाद जे इंतज़ामात खे ख़ुदा कजे दोस्तनि ते खोड़ सारियूं ॻाल्हियूं रखियूं आहिनि, पर हिकिड़ी शइ जेका असां अंदरि जो पहले थी त असांजे हिन नंढे शहर जो हाकिम एसी गुम आहे, मुख़्तियार गुम आहे, बाबा एसडीओ गुम आहे, पाणीअ जो हेल्थ जो एसडीओ गुम आहे, असांजो डीओ हेल्थ गुम आहे। इन सभिनी खे ॻोल्हे पंहिंजो फ़ैसिला करणु खपे। उहे माण्हू जेके आम माण्हू कैंपुनि में रहिया पिया आहिनि, उन्हनि सां त जेका वेतन आहे सा आहे, पर जेके माण्हू घरनि में आहिनि, ही सॼो शहर जे तकलीफ़ मां गुज़री रहियो आहे, उन तकलीफ़ खे उहे माण्हू महसूसु नथा कनि जेके हुक्मरान आहिनि, जेके उन्हनि जा नुमाइंदा आहिनि, जेके शहर जा हाकिम आहिनि। कंट्रोल प्राइस कंट्रोल कमेटी किथे आहे, जेके इहा ख़बर कोन्हे का त टमाटे जो अघु छा आहे, बसर जो अघु छा आहे, भिंडीअ जो अघु छा आहे, पटाटो कीअं विकिरो थिए, दाल कीअं विकिरो थिए, चांवरनि जे अटे जो अघु छा आहे, चांवरनि जो अघु छा आहे, माण्हुनि खे कणिक जो अटो कोन थो मिले। उन्हनि खे ख़ुदा लाइ हिन शहर जी मालिकी करणु खपे, जेके हिन माण्हुनि जे करे, हिन शहर जे करे, हिन शहर जे करे असांजे मथां ऑफिसर थिया वेठा आहिनि, उन्हनि खे असीं गुज़ारिश था करियूं त ॿी सूरत में असां दावो भरंदासीं एहतिजाज जो जेको बि असांजो अख़्तियार हूंदो, जेको बि असांजो वक़्तु हूंदो एहतिजाज कंदासीं।